नाज़रावा के कंहिं ब्रेकिंग न्यूज़ जी तालुक़ त केप्रो में नारी सां लॾिया लुट जो ॾोह साबित थियण ते जवाबदार खे उमिरि क़ैद ऐं 2 लाख ॾंड जी सज़ा। अदालत जवाबदार माशूक मल्लाह खे उमिरि क़ैद ऐं ॾंड जी सज़ा ॿुधाई। एडिशनल सेशन जज केप्रो लॾिया लुट जे केस में ॾोह साबित थियण ते जवाबदार माशूक मल्लाह खे उमिरि क़ैद ऐं 2 लाख ॾंड जी सज़ा ॿुधाए छॾी। 5 महीना अॻु ॻोठ जान मोहम्मद हिंगोरजो में औरत हिमी ज़ाल खीराज कोहली सां जवाबदार माशूक मल्लाह पारां लॾिया लुट कई। अहिड़ो केस मुतासिर औरत जे मुड़िस पारां केप्रो थाणे ते दाख़िल करायो वियो हो, जंहिंजो अॼु फ़ैसिलो आयो आहे ऐं जवाबदार माशूक मल्लाह वल्द सूमर मल्लाह खे एडिशनल सेशन जज इल्मदीन जावरी जवाबदार खे जनम टीप ऐं ॾंड जी सज़ा ॿुधाई आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।